जोई सिंध एजुकेशन फाउंडेशन तालीम के मैदान में पान मंझरायो आहे ऐं सदाई ॾोराहनि इलाक़नि में ॿारनि की तालीम बाबत कम करे रही है। जोई में असांजे नुमाइंदे आमिर शाहानी की रिपोर्ट मुताबिक कोरोना जड़ी वबा के मुंहुं ॾियण लाइ सख़्त SOPs आहिनि। उन जो मिसाल जोई जो ॻोठ अलदाद लगारी जो स्कूल अली दानिश है, जिते स्कूल के पहिरें ॾींहुं सॼे स्कूल के स्प्रे करायो वियो। शागिर्दनि खे फेस मास्क ॾिना विया। ओनर वाजिद अली बाहोटो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मयारी तालीम सां गॾु शागिर्दनि जी सेहत जी भी ज़िम्मेवारी है। असां सिंध एजुकेशन फाउंडेशन के ताउन सां हर ॻाल्हि ते अमल करायूं पिया। असांजी अवलीन तरजीह समाजी विथी है। असां रोज़ाना की बुनियाद ते सॼे स्कूल के स्प्रे कराईंदासीं। बग़ैर मास्क नो एंट्री है। स्कूल की एंट्री गेट ते उस्ताद शागिर्दनि खे हैंड वॉश कराए पोइ एंट्री थियण ॾिनो थो वञे। HRJDO न्यूज़ ते इन वक्त ताईं बस एतिरो ही। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।